हंङورجا में हेल्थ सेंटर जे 6 डॉक्टरनि समेत 26 ॼणनि खे कोरोना जी तस्दीक थी आहे। इन हवाले सां अपडेट करण जे लाइ असां राब्ते में आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर बलावल सहतो। जी बलावल, तफ़सीलन खां आगाह कजो। जी बिल्कुल, मां के ॿुधाईंदो हलां त हंङورجا में कोरोना वायरस तमाम तेज़ी सां पकड़जी रही है, जॾहिं त अॼु हंङورجا अस्पताल जे 6 डॉक्टरनि समेत स्टाफ जे मुलाज़िमनि समेत 26 ॼणनि खे कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे। अहिड़ी तस्दीक खां पोइ अस्पताल खे 3 ॾींहंनि लाइ सील कयो वियो आहे। होॾां राब्तो करण ते हंङورجا अस्पताल जे MS डॉक्टर फिदा हुसैन विद्यानी चयो त हंङورجا अस्पताल खे 3 ॾींहंनि लाइ सील कयो वियो आहे। जेसीं ताईं बक़ाया स्टाफ ऐं डॉक्टरनि जा सैंपल वरिता वञनि ओसी ताईं अस्पताल खे सील कयो वेंदो। पूरी अस्पताल खे स्प्रे कयो वेंदो। होॾां अहिड़ी ख़बर हंङورجا में बाहि जीअं पकड़जी वई, जंहिंखां पोइ हंङورجا में ख़ौफ़ ऐं हिरास पकड़जी वियो आहे। शहरनि इहो मुतालबो कयो त जल्द खां जल्द शहर हंङورجا में शहर में कोरोना खां बचाव लाइ स्प्रे करायो वञे, जीअं ॿिया माण्हू इन वबा खां बची सघनि। जी बिलावल, अवां जी महिरबानी।